पीर गोठ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त पीर गोठ में हुरन जे रूहानी पेशवा आला हज़रत पीर सैयद सब्तुल्लाह शाह राशिदी पीर साईं पागारे पीर गोठ में मुरीदन अक़ीदतमंदन सां गॾु ईद जी निमाज़ अदा कई। इन मौक़े ते मुल्क जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं कयूं वयूं आहिनि। ईद की मुबारक मिले। मां जमायत के दोस्तन के 7-8 महीने का चवंदो पिया जो अॻिते पानी की तमाम वॾी कमी थींदी। इन दफ़े असांजा जो ज़मींदार काश्तकार आहिनि कणक की फसल के आख़िरी पानी की केतिरी जाइन ते ॾेई न सघिया। जॾहिं पानी न आयो आहे फसल में त एवरेज छा ॻाल्हि ऐं जमायत के दोस्तन के मां काफ़ी सालन खां तैयार कंदो आयो आहियां जो बाबा मौसम तब्दील थी वियो। मौसम के मुताबिक़ ज़मींदारी कयो। छो जे अगर असां कणक ऐं खुशी की फसल ते रहंदासीं असांखे गिरवी थी वेंदासीं वाणी में। तंहिंजे करे हाणे असांखे फसल तरीक़ेकार सभु मटाइणो पवंदो। जो शहर के वेझो धारा जंहिंजी ज़मींदारी पन्नी शहर के वेझो आहे सब्ज़ी कंदो तो सुखी रहंदो। बाक़ी कणक ऐं खुशी जे पुठियां वेंदव त करवी थी वेंदो। छो इन दफ़े जंहिं बि कणक काई आहे उहो पंहिंजो ख़र्चो मां सम्झां थो न कढी सघंदो। असांजे एग्रीकल्चर डिपार्टमेंट वारा नए माहौल के अञा ताईं सम्झी सघनि। मौसमियाती तब्दीली खे जॾहिं कोई न सम्झी सघे त तव्हांखे केरु ॿुधाईंदो। ख़ुदा तव्हांखे पंहिंजे इज़्ज़तमान में रखे, तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। ॿारनि जी तरबियत उन ते तव्हां ध्यानु ॾियो। छोकिरनि जी तालीम ते ध्यानु ॾियो। पंहिंजे हैसियत जे मुताबिक़ जेतिरो तव्हां पढ़ाए सघो पढ़ाए। कुझु ॿार आहिनि पढ़ाई में चङा आहिनि, कोशिशि करे उन्हनि खे पढ़ाई में अॻिते वधायो। कुझु ॿार अहिड़ा आहिनि जो कमज़ोर आहिनि पढ़ाई में त ॿार खे तव्हां ज़ोरी पढ़ाए नथा सघो। उन जे कंहिं अहिड़े हुनर में लॻायो जो अॻिते हली ॿ पैसा कमाए सघे। छोकिरियुनि ते नज़र बि रखो। छोकिरनि पंहिंजे छोकिरनि खे ख़राब सोबत खां बचायो। हिकिड़ो दफ़ा तव्हांजो ॿारु ख़राब सोबत में अची वियो तव्हांजे लाइ बि परेशानी, पाड़े वारनि जे लाइ बि परेशानी, मिट माइटनि जे लाइ परेशानी। तंहिं परेशानी खां बचो। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो सलाह शरीफ़ दुरूद शरीफ़ जो विर्त कयो। जॾहिं तव्हां दुरूद शरीफ़ कयो था तव्हां खां लखे फ़रिश्ता
दुरूद शरीफ का पढ़ा। हर नमाज का को जमाई जे लाए, दरगाह जे लाए, पाकिस्तान जे लाए दुआ घुरो। हर नमाज का को पंहिंजी फौज जे लाइ दुआ घुरो, ख़ुदा उन्हनि खे तौफ़ीक़ अता फरमाए असांजे मुल्क जी, पाकिस्तान जी क़ौम जी हिफ़ाज़त करे सघनि। दहशतगर्दी खे फौज मोड़े पई या त जान मुंहुं न तोड़े। तंहिंजे करे ॿारनि खे बि ॿुधायो त फौज असांजी पंहिंजी आहे। ख़ुदा तव्हांखे हर आफ़त, हर आज़माए, हर तकलीफ़ मां हूर साल जे अचे में हिब्रो मां तव्हांजे रंग रोज़ में बरकत अता फरमाए। ऐं इहो बि तव्हां हर नमाज़ में दुआ घुरो, जिते भी मुसलमान रहे थो ख़ुदा ताला पंहिंजी कोताहियुनि खे, ग़लतियुनि खे बख़्शे ऐं मुसलमाननि खे पंहिंजो रहम फरमाए। जाते भी मुसलमान आहे, मुसलमाननि ताईं जाती पई करे, जाते भी मुसलमान रहे त इहे असांजी ग़लतियूं आहिनि। ख़ुदा असांजी हर हो ग़लती माफ़ करे, जंहिंजे करे असांजी दुआऊं क़बूल नथी थियनि। इहो हमेशह दुआ कंदा कयो। बाक़ी माल ते तवजो ॾियो, कुझु माल वधायो, वण लॻायो। इहो वण जिते तव्हां लॻायो था सम्झो सदका जारी आहे। जो भी उन वण जी छां में विहंदो उहो सवाबु तव्हांखे मिलंदो। बिस्मिल्लाह मेरे परवरदिगार अल्लाह को लेकर चला। मेरे परवरदिगार हम गुनाह कर रहे हैं, हम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा सल्ली ला इलाहा इल्लल्लाह। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।